सेमण में भी एहतजाज कयो वियो आहे। तफ़सील मालूम कयूं था मशरफ अतार खां। मशरफ, आगाह कजो, शहर में पीअण जो पानी फराहम न पियो कयो वञे। सेमण जे भरपासे वारनि इलाइक़नि में पुछड़ी जा आबादगार हिन वक़्तु ज़रई पानी जे लाइ परेशान आहिनि। सूरत हाल ते एहतजाज कयो वियो आहे। जी बिल्कुल, यूनियन काउंसिल अराजी के 32 गोठन का वधीक गोठाणन जेको पानी जदोजहद एक्शन कमेटी ऐं पानी एक्शन कमेटी जे सद ते पीअण जे पानी जी खोट खिलाफ़ अराजी खां सेवण ताईं मोटरसाइकिल ते रैली कढी ऐं प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिरो कंदे सख़्त नारेबाज़ी कई। अहिड़ी जेको रैली में यूनियन काउंसिल अराजी जे ॻोठ मियां मोटन बख्तियारपुर अराजी वॾेरो अलानो पंवर बारान खान छुटो डंडो शहबाजी जेलपुर वॾेरो सावण खान पंवर अली खान खानाना मारू खान टालपुर मुश्ताक गंभीर अब्दुल्लो गंभीर अल्लाह जमाली कादिर बख्श भलाई गोठ वॾा बालू लाशारी जा ॻोठाणा भरपूर शिरकत कई, जिन जे हथनि में जेको प्ले कार्ड ऐं बैनर हुआ जिन ते पाणी ॾियो हाणे ॾियो पाणी मथे झोपड़ा मूरख उन जहिड़ा नारा लिखियल हुआ। मुज़ाहिरे खे पानी जदोजहद कमेटी के चेयरमैन इमाम अली ॾेथो। कमेटी के मेंबरनि रज़ा मोहम्मद पंवर कमालदीन खासकली गुलाम नबी छुटो निज़ामुद्दीन गंभीर प्रोफेसर रफ़ीक अहमद गंभीर ऐं ॿियनि अॻवाननि ख़िताब कंदे चयो त पीअण जो खारो पाणी वापराइण सबबि सेवण खां बान सईदाबाद ताईं सवे ॻोठाणनि जी सिहत ते नाकारा जेको असर बणिजी रहिया आहिनि, जिन में माण्हुनि जा गुर्दा नाकारा बणिजी चुका आहिनि, जंहिंजे नतीजे में माण्हुनि जे फोत थियण जा वाक़िया वधी रहिया आहिनि। हिननि सिंध हुकूमत सां घुर कई त फौरी तौर ते यूसी अराजी जे माण्हुनि खे पीअण खे पाणी फराहम करण लाइ अमली कमु शुरू कयो वञे ऐं ज़िले जे डिप्टी कमिश्नर पब्लिक हेल्थ सेवण जी नाइल अमले ऐं आबपाशी अमले खे फौरन मुअतल कयो वञे। हिननि चिताव ॾिनो त जल्द मुतालबा न मञिया विया त बुख हड़ताल शुरू कई वेंदी। जी अमीर, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ मशरफ।